काल या हारून मा मना कैदा रायतहुम ज़ल्लू अला तत्तबिअनी अफ़असैत अमरी काल यब्न उम्म ला ताख़ुज़ बिलिहियती वला बिरासी सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। तेरे महबूब की या रब शबाहत लेकर आया हूँ, तेरे महबूब की या रब शबाहत लेकर आया हूँ। हकीकत उसको तो कर दे मैं सूरत लेकर आया हूँ। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अज़ीज़ साथियों मुसलमान भाइयों, अल्लाह तबारक तआला जल जलालहू जी कुरान पाक में कुछ तव्हांजे साम्हूं पढ़े इन में वाक़िया हज़रत हारून अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो आहे। हदीस में अचे थो बुखारी शरीफ में महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इमाम हसन रज़ी अल्लाह तआला अन्हु जे लाइ फरमायो त ही बच्चो मुंहिंजो सरदार आहे, ही बच्चो मुंहिंजो सरदार आहे, ही बच्चो मुंहिंजो ॿिनि मुसलमाननि अज़ीम जमायत में इस्लाह करण वारो हूंदो। पाण फरमायो त जंहिं सां हसन इस्लाह कयो सुलह कयो ॼण त मां मोहम्मद मुस्तफ़ा सां सुलह कयई ऐं इस्लाह कयई। ऐं इमाम हसन रज़ी अल्लाह तआला अन्हु रिजाल कशी में ईंदो आहे जॾहिं हज़रत अमीर मुआविया रज़ी अल्लाह तआला अन्हु जे बारे में ही आयत इन हदीस जे उन्वान सां आहे त हज़रत हसन रज़ी अल्लाह तआला अन्हु अमीर मुआविया रज़ी अल्लाह तआला अन्हु जॾहिं जंगे सफ़ीन लॻो सैयदना उस्मान रज़ी अल्लाह तआला ने शहादत जे बारे में जंहिंमां हज़रत अली ख़ुद रज़ी अल्लाह तआला अन्हु नहजुल बलागा में पाण फरमायो इन रब्बना वाहिदुन व नबियुना वाहिदुन व दावतना फिल इस्लाम वाहिदतुन ला नस्तज़ीदु बिल्लाहि व रसूलिही वला यस्तज़ीदूनना अल अमर वाहिदतुन इल्ला मख्तलफना फी दम उस्मान व नहनु मिन्हु बराउन। पाण फरमायूं त तहक़ीक़ असांजो रब हिकिड़ो ई आहे। अली साईं फरमायो असांजो नबी हिकु ई आहे, असांजो मज़हब दीन इस्लाम हिकिड़ो ई आहे ऐं असांजो दावत इस्लाम हिकु ई आहे। ऐं क़ुरान पाक में अल्लाह तबारक तआला ॿिए जॻह ते फरमायो त मुनाफ़िक़ हिक ॿिए जहिड़ा हूंदा आहिनि। मुनाफ़िक़ में मोमिन में इहो फ़र्क़ु आहे त मुनाफ़िक़ जी दावत नेकी खां रोकनि बुराई ॾे सॾनि, इहो मुनाफ़िक़ जे लाइ अल्लाह से क़ुरान पाक में बयान फरमायो। हालांकि हज़रत अली रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमायो त असांजो दावत हिकिड़ो ई आहे, इस्लाम दावत मज़हब असांजो हिकु ई आहे। त ही जेके मुंहिंजी मौज़ू आहे न त जेके हज़रत अली साईं जा हक़ीक़ी ग़ुलाम
हूंदा त उन्हनि जे लाइ कोई इतराज़ कोन्हे को। बाक़ी जेकॾहिं दावेदार हूंदा अली साईं जे लाइ त असां अली साईं खे मञण वारा आहियूं, उन्हनि जे लाइ हीअ तक़रीर ईअं आहे त अल्लाह साईं भलाई करे त पंहिंजे जाइ ते, न त इन्हनि जो मोहब्बत पाण ज़ाहिर थी वेंदो। इमाम हसन साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु पाण फरमायो इत्तिजा तिदरसी में, वल्लाहि इन मुआवियतु खैरुन ली मिन हाउलाए यज़उमून मिन शियतिही। और जो को सरदार आहे जंहिंजे लाइ महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हीउ बच्चो मुंहिंजो सरदार आहे। ॿिनि जमायतनि वॾे जमायतनि में इस्लाह पैदा कंदो ऐं मुस्लमाननि जी जमायत में मालूम थियो त ॿिनि माण्हुनि जे जेकॾहिं पाण में इख़्तिलाफ़ ऐं झेड़ो थी पए त उहे मुस्लमानी खां नथा वञनि। छो त अल्लाह तबारक तआला जल जलालहू ही हज़रत हारून अलैहिस्सलाम ऐं हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो किस्सो बयान कयो त हज़रत हारून अलैहिस्सलाम खे हज़रत मूसा अलैहिस्सलाम पंहिंजो ख़लीफ़ो बणायो, वञी करे तौरेत खणण वियो, जॾहिं वापसि आयो त क़ौम गुमराह थी वई, जंहिंजे लाइ हज़रत मूसा अलैहिस्सलाम कावड़ में अची करे हज़रत हारून अलैहिस्सलाम जे वारनि मुबारकनि में बि वतई ऐं ॾाढी मुबारक में बि हुनजी लफ़्ज़ी माना आहे काल यब्न उम्म ला ताख़ुज़ बिलिहियती वला बिरासी। ए अमर जो पुट मुंहिंजे ॾाढ़ी खे बि न वठ ऐं मुंहिंजे वारनि खे बि न वठ। ही बनी इस्राईल जो चयो कोन मञियो आहे, ही गुमराह थी विया। मालूम थियो त ॿ नबी जेकॾहिं पाण में तकरार थियनि कंदा आहिनि त ॿिनि नबियनि जे विच में हाणे हिकिड़ो माण्हू चवे त हज़रत हारून अलैहिस्सलाम हक़ ते आहे या हज़रत मूसा अलैहिस्सलाम हक़ ते आहे, त असां उलमा देवबंद जे नज़दीक ॿई हक़ ते आहिनि, ॿई नबी आहिनि, ॿई मासूम आहिनि। अहिड़े तरीक़े सां हज़रत अमीर मुआविया हैदर करार रज़ी अल्लाह ताला अन्हु ॿई हक़ ते आहिनि। छो हज़रत अली साईं ख़ुदि पाण बयानु फरमायो क़ुर्बुल इस्नाद में चए थो हज़रत अली साईं त हीअ असां पाण में भाइर आहियूं, असां ॿई जेकॾहिं शहीद थिया उन्हनि जे पासे में जेके शहीद थिया उहे बि जन्नती आहिनि ऐं असांजे पासे जेके शहीद थिया उहे बि जन्नती आहिनि। ऐं हज़रत अली रज़ी अल्लाह ताला हिन तरीक़े सां बि बयानु फरमायो, पाण फरमायो जेकॾहिं अमीर मुआविया जे हक़ीक़त ऐं अमीर मुआविया जे जमायत जी हक़ीक़त खे तव्हां मालूम कयो आहे त तव्हांजा 10 माण्हू ॾेई करे अमीर मुआविया खां मां हिकिड़ो माण्हू वठां हा, तव्हां मुंहिंजा गद्दार आहियो। अमीर मुआविया जा साथी मुकम्मल उन जा साथ ॾियण वारा ईमानदार आहिनि। ऐं हज़रत अली साईं पंहिंजे ज़ुबान मुबारक सां फरमाए थो त ही मुंहिंजा भाइर आहिनि ऐं हज़रत अली साईं पाण थो फरमाए त ही ईमानदार आहिनि। हज़रत हसन साईं जेके मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ही मुंहिंजो बच्चो आहे, सरदार आहे, मुंहिंजो बच्चो ही सरदार आहे, मुसलमाननि जे गिरोह में जेको इस्लाह पैदा कंदो। जंहिं हज़रत हसन सां सुलहनामो कयो या त मां मोहम्मद मुस्तफ़ा सां सुलहनामो कयई, जंहिं मोहम्मद मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो मिसाल ॾेई करे पाण बयानु थो फरमाए तो हसन जो सुलहनामो या त मूंसां आहे। अहिड़ो दुनिया में कहिड़ो मां जो लाला जेको चवे त मां हसन जो फ़ैसिले खे बि न मञींदुसि, हज़रत अली जे फ़ैसिले खे बि न मञींदुसि। रिजाल कशी में ईंदो आहे इमाम हसन रज़ी अल्लाह ताला अन्हु हज़रत अमीर मुआविया सां दस्त बैत कयो ऐं हज़रत हुसैन खे बि चई त तूं बि दस्त बैत कर। मुसलमान सहाबा पाण में रहीम ऐं शफ़ीक आहिनि। अल्लाह जे क़ुरान फरमायो आहे त रहमाउ बैनहुम, सहाबा पाण में रहम दिल ऐं शफ़ीक आहिनि। मौला अली जो फ़ैसिलो आहे त मुंहिंजो रब अमीर मुआविया जो रब हिकु, मुंहिंजो नबी अमीर मुआविया जो नबी हिकु, मुंहिंजो इस्लाम अमीर मुआविया जो इस्लाम हिकु, मुंहिंजो दावत अमीर मुआविया जो दावत हिकु ई आहे। हाणे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त मां इल्म जो शहर आहियां, अली इल्म जो दरवाज़ो आहे। इल्म मां हज़रत अली वारे दरवाज़े में अहल सुन्नत खे इहा शइ मालूम थियो आहे अमीर मुआविया ऐं हज़रत अली में कोई इख़्तिलाफ़ कोन हुयो। इहे तो जहिड़ा जेके 14 सदी जा माण्हू आहिनि जेके अमीर मुआविया जा बाग़ी आहिनि, उहे ई माण्हू था चवनि त हज़रत अली वारे ऐं इन जंग खे रंग ॾेई करे हम मुस्लमान मां बग़ावत पैदा था कनि। यादि रखिजो मुसलमानो, सहाबा पाण में शफ़ीक ऐं महिरबान हुया। इन करे हज़रत हसन इन खे सुञातो आहे वल्लाहि मुआवियतु खैरुन ली मिन हाउलाए यज़उमून मिन शियती। हज़रत हसन कसम खणी थो फरमाए अल्लाह जो कसम आहे अमीर मुआविया मूंखे 1000 दफ़ा दौर जे शियनि खां भलो आहे। अञा इख्तिजा तबरसी में जेके ॿिया अखर बयान कयई पाण फरमाई अमीर मुआविया उहो हस्ती आहे जंहिं मुंहिंजे माल ऐं मूंखे महफ़ूज़ कयो आहे। अमीर मुआविया उहो हस्ती आहे। अञा हज़रत हसन साईं अजीब हिकु अखर बयान कयो आहे, पाण फरमायो त अमीर मुआविया मां हसन ते बि एहसान कयई, मुंहिंजे ज़िंदान ते
भी एहसान कई ऐं जेके मुंहिंजा फौत थी विया उन्हनि ते बि एहसान कई। अमीर हसन अमीर माविया जे लाइ चए थो त हीउ भलो आहे। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो त अमीर माविया ईमानदार आहे। यादि रखिजो मुस्लमानो, जेको अली जो हक़ीक़ी ग़ुलाम आहे, जेको हसनैन करीमैन खे मञण वारो आहे, उहो त इन मुंहिंजे तक़रीर में इतराज़ कोन कंदो। अगरि जेकॾहिं इन तक़रीर में इतराज़ कयई पोइ हज़रत हसन वारे फ़ैसिले खे न कनि मञई। अगरि जेकॾहिं इन मुंहिंजे बयान में इतराज़ कयई हज़रत अली साईं वारे नहजुल बलागा खे कोन मञई। दुआ आहे त अल्लाह पाक जल जलालहू तव्हां असांखे अहल बैत असहाबा जे हक़ी ग़ुलाम बणाए। वमा तौफ़ीक़।